जी महंगाई जी मारियल गरीब आवाम मथा वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफां जो रात 5 रुपया पेट्रोल जो महंगो किया वो है। इजाफो थियण खां पोइ जो हितां जा जेके शहरी आहिनि, जेके गरीब जो तबको है वो सख्त ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर है। असां हिन वक्त मौजूद आहियूं टाली पेट्रोल पंप ते। अचो त हितां जेके शहरी आहिनि, ग्राहकू आहिनि, हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हुकूमत जे हिन फ़ैसिले खे हू कीअं था ॾिसनि। पेट्रोल जे लाइ असां जॾहिं लायो वञे थो तॾहिं 1 रुपयो या कुछ 50 पैसा लायो थो वञे, जॾहिं चढ़ायो थो वञे तो 5 रुपया चढ़ायो थो वञे। 5 खां 10 रुपया हिननि जी रूटीन आहे। हर महीने में कॾहिं अॻे बि अहिड़ियूं हुकूमतूं रहियूं, महीने में या ॿिए चौथे महीने वञी रेट बदिली कया वेंदा। हिते त हर महीने में 2 दफ़ा रेट बदिली कया। गरीब आवाम जो जीअण जंजाल आहे। अहिड़े असांजी 300 रुपया तारीख़ आहे। हाणे ॿुधायो असीं केॾां वञूं? असीं गरीब माण्हू बसनि जा किराया वधी विया आहिनि, मोटरसाइकिल अगरि अबरा सबरा अगरि सवारी जल्दी किथे पुॼे थी त उनजो पेट्रोल महांगो आहे। असीं केॾां वञूं? रोज़ बार चढ़ंदो में वञे पेट्रोल जो रेट। असीं गरीब माण्हू केॾां वञूं? छा करूं? महिरबानी ख़ुदा रा असांजी अपील आहे त पेट्रोल रेट किरायो वञे, असां गरीबनि जी कुझु सहूलियत मिले। बाबा कहिड़ो ज़ुल्म आहे असां गरीबनि। 15 ॾींहं पहिरियां जेको आहे 1.5 रुपयो किराए, हिननि अॼु जेको आहे वरी नओं असांखे तोहफ़ो ॾिनो अथव 5 रुपया महांगो आहे। दुनिया में किथे बि ईअं कोन थो थिए त प्राइस जेका आहे उहा कंहिं हिकिड़ी जॻह ते बीहंदी आहे, उन खे टाइम टेबल हूंदो आहे। ठीकु आहे न। हिते पाकिस्तान में इमरान खान जे अचण खां पोइ ईअं थिए थो त हर 15 ॾींहं प्राइस पंहिंजे रक्शे में असांखे भाड़ो 100 रुपया मिले थो। असां 100 रुपये तेल भरायूं था, शाम जो छा ॿारनि बच्चनि खे खारायूं? महिरबानी करे इहो पेट्रोल जो अघु किरायो वञे। लाॻापियल इख़्तियारनि खां इहो मुतालबो कंदे घुर कई आहे त तेल जी क़ीमतनि में घटाई करे असांखे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु एजाज़ खान किशकोरी, सिंध टीवी न्यूज़, टाली।